नाज़िन जैकबाद खां ख़बर मांखे ॾींदासीं। पुलिस जा फहाशीअ जे 2 अॾनि ते छापा। 12 औरतुनि सूधो 16 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस सिविल लाइन थाणे जे हद जानी देरो नाके वटि छापो हणी 7 औरतुनि सूधो 9 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। सिटी थाणे जे हद सदर बाज़ार में फहाशीअ जे अॾनि ते छापो हयो वियो। 5 औरतुनि समेत 7 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया जैकबाद खां। जैकबाद पुलिस फहाशी अॾनि ते छापा हया आहिनि। पुलिस पारां 2 अॾनि ते छापा हणी 12 औरतुनि सूधो 16 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस सिविल लाइन थाणे जे हद जानी देरो नाके वटि छापो हणी 7 औरतुनि सूधो 9 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। सिटी थाणे जी हद सदर बाज़ार में फहाशीअ जे अॾनि ते छापो हयो वियो आहे। 5 औरतुनि समेत 7 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हीअ अहम ख़बर असां शेयर कयूं पिया जैकबाद खां। जैकबाद पुलिस फहाशीअ जे 2 अॾनि ते छापा हया आहिनि। 12 औरतुनि सूधो 16 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया पुलिस सिविल लाइन थाणे जी हद जानी देरो नाके वटि छापो हणी 7 औरतुनि समेत 9 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ख़बर मांखे ॾियूं पिया सिटी थाणे जे हद सदर बाज़ार में फहाशीअ जे अॾनि ते छापा हया विया आहिनि। 5 औरतुनि समेत 7 ॼणनि खे जैकबाद पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। ख़बर मांखे ॾियूं पिया जैकबाद पुलिस जा फहाशीअ जे 2 अॾनि ते छापा। 12 औरतुनि सूधो 16 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ख़बर मांखे ॾियूं पिया पुलिस सिविल लाइन थाणे जी हद जानी देरो नाके वटि छापो हणी 7 औरतुनि सूधो 9 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जैकबाद खां ख़बर मांखे ॾियूं पिया जैकबाद पुलिस फहाशीअ जे 2 अॾनि ते छापा हणी 12 औरतुनि सूधो 16 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। जैकबाद खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर हुज़ूर बख्श मुगेरी लाइन ते मौजूद आहे। हुज़ूर बख्श मुगेरी अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल जैकबाद जे एसएसपी डॉक्टर चन्ना पारां शहर अंदर समाजी बुराइनि खिलाफ़ कार्रवाई करण जे हुकुम बाद पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी 12 औरतुनि समेत 16 ॼणनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। एसएसपी जे हुकुम ते शहर जे सिविल लाइन थाणे जे हद जानी देरे नाके वटि हिकु फहाशी जे अॾे ते छापो हणी 7 औरतुनि समेत 9 ॼणनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वियो आहे। ॿिए पासे पुलिस सिटी थाणे जे हद में सदर बाज़ार में वॾे अरसे खां हलंदड़ फहाशी जे अॾे ते छापो हणी 5 औरतुनि समेत 7 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। राब्तो करण ते एसएसपी जैकबाद डॉक्टर सुमेर नूर चन्ना जो चवणु हो त समाजी बुराइनि जे ख़ात्मे ताईं कार्रवाई जारी रहंदियूं ऐं ॿिए पासे शहरनि जे समाजी ऐं मज़हबी अॻुवाणनि पारां एसएसपी खां मुतालबो कयो वियो आहे त फहाशी जे अॾनि जे सरपरस्ती कंदड़ सिविल लाइन पुलिस जे एहलकारनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कयो वञे ऐं जानी देरे नाके ते पुलिस पिकेट क़ाइमु कयो वञे जीअं समाजी बुराइनि जो मुकमल ख़ात्मो थी वञे। जी ठीकु आहे हुज़ूर बख्श, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह कयो।